खबर शामिल कंदासीं गंबड़ खां। गंबड़ तालका बार एसोसिएशन गंबड़ में हंगामी इजलास ज़ेर सदारत सदर जनरल सेक्रेटरी साईं जाबिर शाह, साईं फरमान शाह ऐं ॿियनि सीनियर वकीलनि कई, जंहिंमें वकीलनि वॾी तादाद में शिरकत कई ऐं उहो फ़ैसिलो कयो वियो त असीं सभु वकील बिरादरी SHO गंबड़ जबार मेमण खे कॾहिं बि माफ़ न कंदासीं ऐं उन ख़िलाफ़ आला इदारनि खां सख़्तु कार्रवाई करण जो मुतालबो कयूं था ऐं SHO गंबड़ जबार मेमण ख़िलाफ़ एहतजाज जारी रहंदो ऐं मज़ीद तालका बार एसोसिएशन गंबड़ सूमर ते कोर्ट जो सरगर्मियूं मुअतल करण जो ऐलान करे छॾियो ऐं अॼु पिणु कोर्टुनि जूं सरगर्मियूं पिणु मुअतल रहियूं ऐं सूमर जे ॾींहुं DIG सखर जी ऑफिस जे अॻियां धरणो हंयो वेंदो। सूबाई अखबार में आहे पर अञा हिन वक़्त ताईं पुलिस जी तरफ़ खां को बि एहतजाज जो सॾु न ॾिनो वियो आहे। असीं सम्झूं था त इन वॾे एहतजाज जी ज़रूरत पेश न अचे ऐं हीउ मामिलो ख़ुशि खां शहरनि खे मान ॾेई ऐं उन्हनि जो मुतालबो मंज़ूर करे ऐं हाणे ई ख़तमु कयो वञे। बाक़ी जेके गंबड़ जा पीर साहिबान आहिनि या लखिया जी सादात आहिनि, उहे गोरी ख़ानदानी माण्हू आहिनि। उन्हनि पहिरियां बि आमादगी ज़ाहिर कई अमान खे तरक़ीअ ॾींदी सुलह जे लाइ। असीं सम्झूं था त जॾहिं ही सिविल सोसाइटी जा माण्हू जेके घुरनि वटि लॻे वेंदा त उहो बि क़ैद थींदो इनशाअल्लाह ऐं अमन बाग बि हूंदो। उन खां अॻु में ज़रूरी आहे त जेके वासिदार ज़ुल्म आहिनि जे औलाद जे सबब जे करे जीअं एहतजाज जो काम कयो वियो आहे उनखे SP ऐं DIG जेको आहे मान ॾियनि त वॾी महिरबानी थींदी उन्हनि जी। इहो गंबड़ ऐं शहरनि ते उन्हनि जो अहसानु थींदो।